ड्रखण थाणे जी हद ॻोठ कलराई शहर में हलंदड़ पुराणी खूनी तकरार तां फायरिंग में पीर सन रज़ा मोहम्मद शरीफ क़तल। होॾां ड्रखण थाणे जे SHO रालिफ पठाण राब्तो करण ते ॿुधायो त इतला मिलण ते वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए पोस्टमार्टम लाइ तालके अस्पताल मदई जी मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त जवाबदार घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि, जिन जी तलाश जारी आहे। खबरुनि जी दुनिया।